अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, दुबई मां असां आम ख़बर शेयर कंदा हलूं त असांजी सिंध जे शहर सईदाबाद सां तालुक़ु रखंदड़ राहू बिरादरीअ जे जवाननि दुबई जे समुंड में 53 फुट पाणी जे अंदरि जेको आहे सिंधु दरिया मां निकिरंदड़ गैर क़ानूनी कैनालनि ख़िलाफ़ु एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। नाज़रीन, इहा आम ख़बर ॾियूं पिया दुबई मां त दुबई में सिंध सां तालुक़ु रखंदड़ जेके सिंध जे शहर सईदाबाद सां तालुक़ु रखनि था, हिन वक़्तु दुबई में गोताखारी जो कमु कंदा आहिनि त राहू बिरादरीअ जे जवाननि दुबई जे समुंड में 53 फुट पाणी जे अंदरि जेको आहे गुत लॻाए करे सिंधु दरिया मां निकिरंदड़ गैर क़ानूनी कैनालनि ख़िलाफ़ु पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे दुबई मां इसरार अहमद राहू। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जनशार अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां किथां था ॻाल्हायो? जी त मां दुबई खां थो ॻाल्हायां। अच्छा, दुबई खां। नालो? इसरार अहमद दादा। इसरार अहमद राहू। इसरार अहमद राहू। राहू जी जी। अदा ॾियो हाल जेको पुछो तव्हां। हीउ जेको तव्हां कैनालनि जे हवाले सां एहतजाज कयो आहे उहो तव्हां किथे कयो आहे, कीअं कयो आहे, तव्हांजे ज़हन में कीअं ख़्यालु आयो, तव्हां केरु केरु हुयव? जी दादा, मां ही दुबई दुबई सिटीअ में रहंदो आहियां। दुबईअ में एहतजाज कयोसीं समुंडी अरबी समुंड मज़े। अच्छा। ऐं हीअ असीं टे ॼणा हुआसीं, इसरार अहमद राहू, गुलाम अली राहू ऐं इनायत अली राहू। जी जी। ऐं हीअ असांजे जेको क़ौम जो सरदार हो, सरदार नुमल राहू साहिबु, उन्हनि रैली कढी। असां त हिते असीं न रसी सघियासीं, उन जी आजाम इहो असां ठाहियो वीडियो। अच्छा अच्छा अच्छा। असीं सिंध में रहूं या ॿाहिरि रहूं, पर आहियूं त सिंध मर्जा, उन जे करे इहो असां एहतजाज रिकॉर्ड करायो। अच्छा। तव्हां सिंध सां पाकिस्तान जे सूबे सिंध सां कहिड़े शहर सां तालुक़ु रखो था? अदामा जे सिंध सां न्यू सैदाबाद है, मटियारी ज़िलो, तालुका न्यू सैदाबाद। अच्छा ॻोठ हाजी गुलाब राहू। अच्छा। त तव्हांखे भाऊ कीअं ख़्यालु आयो ज़हन में त माना इहो तव्हां एहतजाज जेको कयो आहे इहो किथे कयो आहे, कहिड़ी पोज़ीशन में कयो आहे? दादा हे असां दुबई पहिरीं मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त दुबईअ में कयो अथऊं, दुबई अरबी समुंड में कयो अथऊं एहतजाज। हीउ 6 कैनाल जेको आहे असांजे मुस्तक़बिल जो आहे सुवालु आहे, को नंढड़ी ॻाल्हि त न आहे त असीं चुप करे वियूं। सिंध में हुजूं चाहे सिंध खां ॿाहिरि हुजूं, पर असांजा पुयर जेका आहिनि सिंधी माण्हुनि सां नाजाइज़ी आहे, उन जे ख़िलाफ़ु असां हीउ रिकॉर्ड करायो। अच्छा अच्छा अच्छा। त इहो तव्हां माना जेको दुबई में समुंड आहे उन समुंड में केतिरा फुट अंदरि माना जेको आहे तव्हां? हो त 53 फुट, पर न्यूज़ ते त 50 फुट जो आहे, हुआसीं असुल में 53 फुट ते हेठि। अच्छा, 53 फुट ते हेठि तव्हां जेको आहे उहो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। अच्छा, तव्हांखे सिंध मां जेको आहे उहो कैनाल ठहण जे हवाले सां तव्हांखे कहिड़ा तहफ़ुज़ात आहिनि अगरि पंजाब में कैनाल ठहनि था त? सर, असांजो हिकिड़ो त सिंध अवाम पहिरीं खां ई सिंध अवाम ग़रीब थी वियो आहे। ॿी ॻाल्हि त कैनाल निकिरंदा त जेको ॿिन्हिनि ॿारनि जो सिस्टम आहे, जिते गज़र सफ़र उन्हनि जो हले थो, उहो उन्हनि जो बंदि थी वेंदो। ऐं असांजो पीअण जो पाणी आहे जेको, उहो बि जर खारा थी वेंदा, पाणी न पी सघंदा, आवाम केॾांहुं वेंदी एतिरी सिंध जी। अच्छा। हा बिल्कुलु। अच्छा भाउ, जेको आहे दुबई में सिंधी घणा माण्हू रहनि था, कहिड़ी पोज़ीशन में आहिनि? अदा असीं हिते टोटल असांजे कंपनी में 12 ॼणा सिंधी आहियूं। असीं हिकिड़े ॻोठ जा आहियूं, ॻोठ हाजी गुलाब राहू, तालुको न्यू सैदाबाद, ज़िलो मटियारी। अच्छा। उन खां अलावा बि त सिंध जा माण्हू हुते हूंदा न? जी, काफ़ी माण्हू आहिनि। हर कंहिंजो पंहिंजो नज़रियो, हर कंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। अच्छा अच्छा अच्छा। उते सिंध जा जेके माण्हू आहियो या पाकिस्तान जा, पाण में कुझु गैदरिंग्स वग़ैरह उते थींदियूं आहिनि तव्हांजी ईद ते या कोई अहिड़े जी क़िस्म जो? बिल्कुलु। जी बिल्कुलु थींदियूं नी, तमामु घटि थींदियूं नी, पर तमामु घटि। अच्छा। हा। त जीअं पाकिस्तान में असां ईद वग़ैरह कयूं था त उन खां पोइ मिट माइटनि ॾे वेंदा आहिनि, दोस्त अहबाबनि ॾे ईद मुबारक ॾियणु, पोइ उते बि अहिड़े क़िस्म जो रिवायत आहे या? जी 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 बिल्कुलु, हिते बि आहे। असीं बि वेंदा आहियूं, माइट नी, दोस्त नी, संगत आहे, साथ आहे, उन्हनि ॾे वेंदा आहियूं। असीं बि ईद मुबारक करणु वेंदा आहियूं, या हो असां ॾे ईंदा आहिनि। अच्छा। ठीकु आहे ठीकु आहे, वाह महिरबानी तव्हांजी वॾी। ऐं तव्हांजो इहो सुठो डिसीशन आहे जो तव्हां जेको आहे परदे में रही करे बि पंहिंजे सिंध खे, पंहिंजे सिंधियुनि खे, पंहिंजे वतन खे यादि रखो था। जी बिल्कुलु बिल्कुलु। ऐं असांजो ज़हन शाला हिकिड़ो पैगाम आहे
हाँ जी जी। असां साईं ज़ैन शाह असीं किथे बि रहूं पर साईं ज़ैन शाह खां गॾु आहियूं जेसीं जानम साह आहे इनशाला असीं साईं ज़ैन शाह खां गॾु आहियूं। वेल डन, वेल डन, वेल डन। वेलकम। ओके, महिरबानी भाई। थैंक यू, थैंक यू। खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।